आदिलपुर के निजी स्कूल में असेंबली दौरान तकरारी के नालनि खिलाफ नारेबाजी की वही है। निजी स्कूल में सुबह के वक्त असेंबली दौरान उस्तादन और शागिर्दनि पारां तकरारी के नालनि खिलाफ नारेबाजी की वही है। उस्तादनि जो चवणु है तो पानी असांजो जियापो है, सिंधु दरिया ते के नालनि की अदावत के तस्लीम नथा करियूं। इन हवाले से असां लाइन ते मौजूद है माजिद कलवट जी। माजिद, कड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध के ॿियनि शहरनि जीअं आदिलपुर शहर में भी सिंधु ते छकनि नाल अॾण खिलाफ़ ग्रीन नेशनल मॉडल हाई स्कूल आदिलपुर के प्रिंसिपल सर अब्दुल कुद्दूस कलवट की अगुवाणी में असेंबली हाल में सिंधु ते छकनि नाल नामंजूर जा नारा लगाया विया। इन मौके ते स्कूल के प्रिंसिपल सर अब्दुल कुद्दूस कलवट, वाइस प्रिंसिपल मोहम्मद अली चाचड़, उस्ताद ज़मीर हुसैन शाह ऐं ॿियनि जी अगुवाणी में आदिलपुर मेन चौक खां सिंध प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली पिणु कढी वई। इन मौके ते अगुवाणनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु ते छह कैनाल छा पर को भी कैनाल मंज़ूर नाहे ऐं सिंध में अक्सर सिंध जो पानी जेको आहे त पंजाब खसियो पियो वञे ऐं सिंध में किथे भी को भी कैनाल असांखे मंज़ूर नाहे। कैनाल जा जेके नोटिफिकेशन आहे उहा वापसि वरिती वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो जेको आहे त वसी कयो वेंदो। जी ठीक है, वॾी महिरबानी माजिद कलवट तफ़सील ॾियण लाइ वही आहे। उस्तादनि जो चवणु आहे त पाणी असांजो जियापो आहे, सिंधु दरिया ते कंहिं नालनि जी अदावत के तस्लीम नथा करियूं। आदिलपुर के निजी स्कूल में असेंबली दौरान तकरारी के नालनि खिलाफ नारेबाजी की वही है।